जल्दी बुधायो मुखे। पानी जो वक्त पूरो ऐं बे पानी में जेकॾहिं न ॿुधायो वे त तव्हांखे मौत मिलंदो मौत। छो त दो पैसो वठी मौत ॾींदो आहे मौत। जलाल जल्दी कर त पंहिंजे भाउ जब्बार जे खून जो पलांद वठूं। छो त जेसिताईं जब्बार जे खून जो पलांद न कंदुसि तेसिताईं मूंखे सुकून कोन ईंदो। फिक्र न करियो आदा वरियम। जलाल ताईं दुश्मननि सां एतिरे ताईं विढ़ंदो जेतिरे ताईं दुश्मननि जो हिकु माण्हू बि न बचंदो। परू परे खां परखे पंहिंजो सॼण ऐं दुश्मन केतिरो बि परे छो न हूंदो नदा साईं, पर परू उन्हनि खे पाताल मां कढी मौत जो मंज़र ॾेखारींदो। एतिरे ताईं आराम फिटल आहे परूअ जो। उन्हनि खां त हिसाब वठंदो खून जे हिक कतरे जो। मंठारे आदा वरियम वक्त जो वार मजबूर करे असांखे तो वटि वठी आयो आहे। हीअ मंठार जी मोहबत आहे। वरियम जो वेर दुश्मननि जो ढेर नांग जा बच्चा नांग थींदा आहिनि। ईअं सम्झो त हीअ बि हिकु नांगण। इहा सोणी उन्हनि जी न, हिन वक़्तु पंहिंजी इज़त आहे पंहिंजी। जेकॾहिं हीअ इज़त आहे त पोइ इज़त उनखे झंगनि में नाहे रहाइबो। झंग खां सवाइ दिलदार वटि ॿियो दर न हुयो जिते मां हिन जूं जानियूं बचाए सघां। हा दा शहबाज खान पाण लाइ दोस्तीअ जो हथ वधाए राति दावत ते घुरायो अथसि। तव्हांखे कोई एतिराज़ त न आहे न दिलदार? जेकॾहिं हिनखे मां वॾेरे वटि साम छॾे अचां। हे शहबाज ते अव्हांखे एॾो भरोसो आहे त असांखे कोई एतिराज़ कोन्हे। हरवसे जी भित त अञा कची आहे, पर हिन वक्त जे वाचूड़े मां निकिरण लाइ हरवसो करणो पवंदो त पोइ ठीकु आहे। हलो त शहबाज खान ॾांहुं हलूं।
काॾे थो वञे? ही हालत तुंहिंजी कंहिं कई? अदा गुलाम अमन, ही मुंहिंजी हालत पुलिस वारनि कई आहे ऐं मूंखां उन्हनि नंगनि जो पतो पई पुछां जंहिंसां मुंहिंजो को बि तालुक न आहे। तालुक त रत जो रहंदो आहे मेहर। छा मतिलब? ही मुंहिंजा हथ ॾिस मेहर, मुंहिंजो को बि तालुक न हुजण जे बावजूद बि मुंहिंजा हथ कटिया विया आहिनि सिर्फ़ रत ख़ातिर मेहर, रत ख़ातिर। हिन वक़्तु मूं वटि हिन ॻाल्हियुनि जो टाइम न आहे, सो मां हलां थो, मूंखे ज़रूरी कमु आहे। सुहिणी जी ॻोल्हा में आई? तोखे कीअं ख़बर पई त सुहिणी जी ॻोल्हा में आहियां? मूंखे त इहा बि ख़बर आहे त सुहिणी हिन वक़्तु किथे आहे। जल्दी ॿुधाए, सुहिणी किथे ऐं कंहिं वटि आहे? सुहिणी हिन वक़्तु जिते बि आहे उते सिर्फ़ु तोखे मौत मिलंदो मेहर, मौत। सुहिणी जी ॻोल्हा ख़ातिर भल मूंखे मौत अचे, पर तूं सिर्फ़ु इहो ॿुधाए त सुहिणी हिन वक़्तु किथे आहे? इहा तो लाइ ख़ुदकुशी हूंदी जेका आउं तोखे हरगिज़ करणु न ॾींदुसि। इज़त जो जनाज़ो निकिरण खां पोइ मौत बि महांगो न लॻंदो आहे गुलाम अमन। इज़त जे जनाज़े खे जीअरे करण लाइ मुंहिंजी हिकु सलाह वठ। कहिड़ी सलाह? सुहिणी हिन वक़्तु वरिया मारनि वटि आहे ऐं हुनखे मंठार ऐं दिलदार वठी विया आहिनि। जल्द सुहिणी जी मंठार सां शादी थियण वारी आहे। सुहिणी सिर्फ़ु मेहर जी आहे, सुहिणी खे मूंखां जुदा केर बि नथो करे सघे। मेहर लोह खे लोह कटींदो आहे। मुंहिंजी सलाह मन त बालाज खां मदद वठ। मदद मेणो न आहे मंठार, बालाज वारा हूअं बि पंहिंजी रत आहिनि। पर हू आहिनि किथे? मूंखे ख़बर न आहे, पर तूं हल। कम त पको करे आयो आहे न? शहबाज खान, मुंहिंजो नालो परवानो आहे, परवानो। शर्मा जो न, सिर्फ़ पैसे जो कम पक्को करे आयो आहियां। पाराना न, पूरा 32 आना। परवाना, जी कॾहिं वरियाम न वरियो पंहिंजो ख़ैर न सम्झजांइ। पैसे जी परवाह न आहे, केतिरा मिलिया अथई उन खां ॿीणा मिलंदई। पर हा, जेकॾहिं कमु न थियो तुंहिंजो मौत थींदो, मौत। परवाने जो कमा कुर्बान थी, शर्मा ते न कई तो पैसे दे दे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अचो अचो वरियाम, वियो वियो। गिरी केर आहे? ये मुंहिंजे सोट ई सोट जी मोहबत आहे, ॿियो त मुंहिंजे दुश्मन जे खानदान जी आहे। मां हिनखे तो वटि साम तौर रखण लाइ वठी आयो आहियां। शहबाज खान साम खे सीने अंदरि दिलि वांगुरु सांडे रखंदो। पर हिकु ॻाल्हि यादि रखजांइ शहबाज खान, साम खे तिर जेतिरो तो न अचणु घुर्जे। परू परे खां परखे पंहिंजो सॼण ऐं दुश्मन। शहबाज, सोड़ीअ खे हवेली अंदरि मोकिल त पोइ जीअं महफ़िल रंगीन थिए। परवाना, छोकिरी खे बाबा हवेली वठी आयो। मंठार, मां अकेली। मंठार, तूं फिक्र न कर, सोणी के अंदर वञण दे। मंठार, मुंहिंजी दिलि अलाए छो घबराए रही आहे। सुहिणी, तुंहिंजो हिते रहणु ठीकु आहे, तुंहिंजा बाम अजाया आहिनि। वरियाम चइबो त शहबाज जे हथ वधण ते वरी आयो आहीं। दुश्मन खे मात ॾियण लाइ तुंहिंजो ऐं मुंहिंजो मिलणु तमामु ज़रूरी आहे, न त दुश्मन खे ख़तम कोन करे सघंदासीं। हेॾी वॾी ख़ुशी मिलण खां पोइ को जशन न थींदो छा? अखियूं प्याल अखियूं पर अख अख में आफेर
हिकड़ियूं सजणा पो रखिल ॿियों हक विझन वेरो मताई ऐं मेरो असर न अचे अख में सुहिणा मोर ॻाल्हियूं खोड़ राति कंदासीं